रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यम्हुल्लाहु मा यशाअ व युस्बितु इंदहु उम्मुल किताब। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि। मेरा सदा मीह मेरा सदा मीह शाह बसाई शल झुरियल मुझी झूपड़ी बिना झलिय झल हणे काहिल ते कहल कंदे शाल करीमतूं। मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, अज जो ही प्रोग्राम नौशहर फिरोज जे करीब गोट खुदा बख्श इस्त्रान जे अंदर महबूबे सुबहानी शहबाज लामकानी मुहियद्दीन मीर सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी घोट रहमतुल्लाहि तआला अलैहि जे शान में यारी शरीफ जे सिलसिले सां मुनाक़िद कयो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। रबीउल अव्वल हुजे या रबीउल सानी हुजे, इन्हनि ॿिन्ही महीननि जे अंदर उशाक जेके हन उहे हिननि महफ़िलनि खे सजाईंदा हन ऐं उशाक उहे जेके हमेशह पंहिंजे पाण खे गुनाहगार समझंदा आहिनि, पंहिंजे पाण खे गुनाहगार, पंहिंजे पाण खे ख़तादार,
समझी करे रबीउल अव्वल जो जशन कंदा हन, महबूबे सुबहानी जी यारी कंदा हन। इन नियत सां त आहियूं जहिड़ा तहिड़ा पंहिंजे पिरीअ जे कढ लगी था पऊं, दामन में हथड़ा विझी चंबड़ी था पऊं। इंशाअल्लाह ताला न की यारीअ वारो छॾींदो, न की ॿारीअ वारो छॾींदो। गहराई से ॾिसो दोस्तों, सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। यारी ऐं ॿारीअ जा प्रोग्राम उहे कंदा अथव जन जो इन ॻाल्हि ते यकीन हूंदो आहे त आहियूं त किना कोझा, आहियूं त गुनहगार, पर अहिड़ियूं महफ़िलियूं सजायूं उन्हनि महफ़िलुनि जे अंदर दुआ थींदी, मन उन दुआ जे सदके सुहिणो राज़ी थी पवे। छो त तव्हां असांजो हिकिड़ो यकीन हूंदो आहे ऐं उहो अहिड़ो यकीन हूंदो आहे जो ख़ुदा कंहिंखे नसीब करे। दोस्तो, दुनिया जे अंदर जेकॾहिं कंहिं धाड़ेल जी ख़ुशी हूंदी आहे, शादी या का भी खुशी, त उन जा दोस्त धाड़ेल उन्हनि जे गिरफ़्तारीअ जा वारंट निकितल हूंदा आहिनि, गोली उन्हनि जे मथां अलाउ थियल हूंदी आहे, भेस बदलाए, रंग बदलाए, नमूना बदलाए, पर पंहिंजे यार जे उन काज में ईंदा ज़रूर आहिनि। चवंदा आहिनि जेकॾहिं यार जे काज में अचण सां गोली बि लॻी वई त क़बूल आहे, पर यार जे काज में ज़रूर वेंदासीं। दोस्तो, जेकॾहिं दुनिया जो हिकिड़ो धाड़ेल क़िस्म जो माण्हू, नफ़्स जो ग़ुलाम भी पंहिंजे यार जे काज में अचण खे पंहिंजी इज़त समझंदो आहे, ॿुधाए त महबूब मुस्तफ़ा जे काज में, अब्दुल कादिर जीलानी जे काज में उन जा आशिक ईंदा या न ईंदा। अक़ीदे खे समझ, मज़बूत थी अल्लाह जे कामिल वलीअ जा ग़ुलाम दुनिया वारा जिस्मानी तौर ते ईंदा आहिनि ऐं कामिल रूहानी तौर ते ईंदा आहिनि। पोइ असांजो ईमान आहे त अहिड़ियुनि महफ़िलुनि में वेहण सां अल्लाह जी ऐं मुस्तफ़ा जी ज़ात राज़ी थी पवंदी आहे। बेतहाशा ख़ुशी आहे। 2015 ऐं 2016 जी इब्तिदा अल्हम्दुलिल्लाह साबित कयो आहे असां फ़क़ीर आहियूं। सही क़ारी मोहतरम निसार अहमद साहब दामत बरकातुहुल आलिया सां अल्लाह वारनि जा ग़ुलाम हर जगह ते ॾिसूं पिया त अल्हम्दुलिल्लाह अजीब तब्दीली आई आहे ऐं उन तब्दीली ते सुन्नी तोखे मुबारक आहे जो 2015-16 में असां पीर परस्ती छॾे ॾिनी आहे। हिक प्लेटफॉर्म ते गॾु थिया आहियूं त जंहिं बि अल्लाह जे वलीअ जा ग़ुलाम आहियूं, सभिनी जी निस्बत सुहिणे बगदाद वारे जवान अब्दुल कादिर जीलानी घोट सां आहे ऐं उन जी निस्बत मुंहिंजे मदीने जे मीर सां आहे। सुन्नी जेकॾहिं इहो तो ताक़त जो मुज़ाहिरो मज़बूत रखियो त दुनिया जी काई ताक़त तुंहिंजे वार खे विंगो करे न सघंदी। जंहिं भी अल्लाह वारे जो ग़ुलाम आहीं, बैयत आहीं, मज़बूत रह, इंशाअल्लाह ताला तोखे उतां कंच मिलंदो। लेकिन तमाम औलिया अल्लाह जी इज्जत कर, उन जे ग़ुलामनि जी इज्जत कर, इंशाअल्लाह ताला ख़ुदा कंदो त ॾुखियो ॾींहुं कोन थींदो। वक़्तु मुख़्तसिर आहे, इहो तमहीदन अर्ज़ कयमि। अचो त हाणे अल्लाह जे सुहिणे क़ुरान ॾे निगाह कयूं। हिन फ़क़ीर बि जेका आयत पढ़ी आहे, हाणे कुझु मिंटनि जे लाइ मुंहिंजा दोस्त इसराण फ़क़ीर तयार थियो, ज़हन खे तयार रखो। ॾिसो त अल्लाह जो क़ुरान अहिड़नि महफ़िलनि जे लाइ चवे छा थो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यम्हुल्लाहु मा यशा व युस्बित इंदहु उम्मुल किताब। मुझो सुनो करीम रब फरमाइंदो आहे, यम्हुल्लाहु मा यशा, लिखियल तकदीर खे
मां अल्लाह मेटे छॾींदो हां। अल्लाह से छा फरमा रहे हो? मां खुदा जेॾी महिल चाहियां जंहिंजी चाहियां लिखियल तकदीर मेटे छॾींदो हां। वयुस्बित ऐं उहो लिखी छॾींदो हां जेको अॻु में लिखियल कोन हूंदो आहे। इंदहू उम्मुल किताब। छो त मुंहिंजो रब तो फरमाए उन तकदीर जे लिखण वारो जेको असली किताब आ उहो ॿिए कंहिं वटि कोन्हे, मां करीम रब वटि महफूज़ आ। गौर कजा इंशाअल्लाह ताला खोले खोले ॿुधाईंदो मैं अल्लाह औलिया अल्लाह जो शान इन क़ुरान करीम जे आयत जे रूप में। छो त मुंहिंजा दोस्त जे आम क़ुरान करीम जूं सभई आयतूं बरकत वारियूं रहमत वारियूं, लेकिन असां जेके फ़क़ीर आहियूं चाहींदा आहियूं त हर आयत खे खोले ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो शान, मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो शान, बचड़नि जो शान बयान कयूं। दोस्तो सवाल पैदा तो थे, ज़हन खे तैयार कर, तकदीर लिखण वारो केर आहे? ॻाल्हायो, खोले ॻाल्हायो। तकदीर केर लिखंदो आहे? अल्लाह। तकदीर लिखण वारो अल्लाह, तकदीर जी पट्टी लिखण वारो अल्लाह। जेको अल्लाह लिखण वारो आहे उहो ई अल्लाह ऐलान करे रहियो आहे त मां अल्लाह पंहिंजो लिखियो पाण ड्राहिण जो ऐलान कयां थो त मां पंहिंजो लिखियो जेॾी महिल चाहींदो हां उन महिल ड्राहे छॾींदो हां, वरी ॿियो लिखी छॾींदो हां। सवाल थो पैदा थिए, या अल्लाह गौर कर, अल्लाह जे कामिल वलीअ जा ग़ुलाम, या अल्लाह तुंहिंजी ज़ात बेनियाज़ आ, तुंहिंजो इहो अख़्तियार आ, जेॾी महिल लिखी तुंहिंजी मर्ज़ी आ, जेॾी महिल ड्राही तुंहिंजी मर्ज़ी आ। लेकिन मुंहिंजा करीम रब तुंहिंजो दीन जेको आ उहो दीन फितरी आ, गैर फितरी नाहे। दीन जे अंदर अहिड़ी काई ॻाल्हि नाहे जेका इंसान खे सम्झ में न अचे। या अल्लाह असांखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, लिखण वारो बि तूं, ड्राहण वारो बि तूं, दुनिया जो दस्तूर आ, दुनिया जी पट्टी भी लिखी वेंदी आ, साम्हूं भी इश्तिहार लिखियो पियो आ, लिखण वारे त लिखियो आ, लेकिन इहो ड्राहिबो तॾहिं जॾहिं को अचे चवे त इन जी लिखाई सुहिणी कान्हे का, इन जी लिखाई लाइन में भली कान्हे, इन जा अखर भला कोन्हनि, इन करे ड्राहे वरी ॿियो लिखी छॾ। या अल्लाह दुनिया जो लिखियो त इन करे ड्राहिबो आ जो लिखाई सुहिणी कोन हूंदी आ। अल्लाह जमीलुन वयुहिब्बुल जमाल। मौला तूं भी सुहिणो आ, तूं सूंह खे पसंद कंदो आ, तुंहिंजी लिखाई भी सुहिणी आ। ॿुधाए त भला तूं पंहिंजो लिखियो पाण छो थो ड्राही? सवाल आहे न दा? नौजवान ॻाल्हि खे सम्झ, लिखाई लिखी पई आ लेकिन इहा डरी सघे थी। कॾहिं जॾहिं को सोभर माण्हू चवे त इहो जेको लिखियल आहे बैनर इन जी लिखाई सुहिणी कान्हे, लाइन सिधी कान्हे का, अखर भला कोन्हनि के, इहो मेटे वरी ॿियो इन जगह ते लिख। इहो दुनिया जो दस्तूर आहे, लेकिन अल्लाह जी ज़ात ख़ुदा त ख़ुदि सुहिणो आहे। अल्लाह त सूंह खे पसंदि फरमाईंदो आहे। उन सुहिणे रब जी लिखाई बि ॻाल्हाए, उन सुहिणे रब जी लिखाई बि सुहिणी आ। ओ मुंहिंजा मौला असां त उहा ई लिखाई ड्राहींदा आहियूं जेका सुहिणी कान हूंदी आ। तुंहिंजी त लिखाई बि सुहिणी आ, पोइ ड्राही छो? ॿियो नंबर सवाल, या अल्लाह बेशक असां इंसान भी पंहिंजी लिखाई पाण ड्राहींदा आहियूं, लेकिन उन सूरत में ड्राहींदा आहियूं जॾहिं लिखाईअ में को फॉल्ट हूंदो आहे, ग़लती थी वेंदी आहे, ग़लत लिखजी वेंदो आहे। उन ग़लतीअ खे दूर करण जे लाइ उहा ग़लती ड्राहे वरी दुरुस्त लिखी छॾींदा आहियूं। मुंहिंजा करीम रब तुंहिंजी लिखाईअ में त ग़लतीअ जी गुंजाइश आहे ई कान। ॻाल्हि सम्झो था न? या अल्लाह तुंहिंजी लिखाईअ में ग़लतीअ जी गुंजाइश भी नाहे। ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब
तुझे लिखाई में सूह जी भी कमी ना है। वो मुझा मौला असां हिन यारी वारे जे वसीले सां अर्ज़ था कयूं त करीम रब असां खे इहो दिल जी ख़लश दूर करे पंहिंजे कुदरत सां ॿुधाए त तूं पंहिंजो लिखियो पाण छो ड्राहींदो हईं। मुझो अल्लाह तो फरमाए ओ मुझा बांगड़ा मां अल्लाह तुझे तकदीर खे लिखी छॾींदो हां, मां त लिखी छॾींदो हां, लेकिन अल्लाह तो फरमाए नहनु औलिया उकुम फिल हयात दुनिया। रब तो फरमाए मां अल्लाह जे कुरान दे गौर कयो, मां अल्लाह पंहिंजे कुरान करीम जे अंदर पंहिंजे दोस्तन जो ऐलान करे छॾियो आ त दुनिया जे अंदर जेके अल्लाह जा आशिक हन मां अल्लाह उन्हनि जे लाइ पंहिंजे दोस्तीअ जो ऐलान करे छॾियो आ। नहनु औलिया उकुम असां तव्हां जा दोस्त आहियूं कंहिंजा फिल हयात दुनिया, दुनिया जे ज़िंदगीअ जे अंदर उहो कंहिंजी दोस्तीअ जो रब ऐलान कयो। अल्लाह तो फरमाए इन्नल लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह मुझो सुनो करीम रब फरमाइंदो आ उहे मां अल्लाह जा बाना जन मां अल्लाह जे जिक्र में सुबह शाम रात ॾींहं मजद आधी असर मां अल्लाह जे जिक्र में मस्ती में गुजारी मां अल्लाह पंहिंजे दोस्तीअ जो ऐलान कयो। इहा मां अल्लाह गुंजाइश उन्हनि जे लाइ छॾी आहे, तकदीर मां ख़ुदा लिखी छॾींदो हां। पोइ जॾहिं मुंहिंजा महबूब बाना का दुआ घुरंदा आहिनि त मां अल्लाह उन्हनि जे दुआ जे सदके में उहा अॻी तकदीर मेटाए वरी ॿियो लिखी छॾींदो हां। तकदीर मेटींदो केरु आहे? ॻाल्हा केरु मेटींदो आहे? अल्लाह। लेकिन कंहिंजे करे मेटींदो आहे? मुंहिंजो सुहिणो रब फरमाए थो जॾहिं बाना दुआ घुरंदा आहिनि छा कंदा आहिनि? दुआ घुरंदा आहिनि। केरु? मां अल्लाह जा दोस्त जॾहिं दुआ घुरंदा आहिनि मां अल्लाह उन्हनि जे दुआ जे सदके में उन्हनि जी अॻी तकदीर लिखियल मेटे नई तकदीर लिखी छॾींदो। दुआ जे सदके में, छा जे सदके में? इहा दुआ उहा थई जो मुझे खुदा वंदे कुदूस तोखे असांखे भी हुक्म फरमायो आ। कॾहिं निमाज़ जे मथां गौर कयो थई तव्हां सां अल्लाह जे कामिल वलियन जा गुलाम अल्लाह जे वलियन जे दरबार में इन जे लाइ वेंदा आहियूं वञी दुआ घुरायूं। अल्लाह जा कामिल दुआ घुरंदा असांजो बेड़ो पार थी वेंदो। इहो अक़ीदो हूंदो आहे। अॼु त तोखे अल्लाह जे क़ुरान मां ॿुधायां ओ निमाज़ी जॾहिं तूं निमाज़ पढ़ंदो आहे वुज़ू करे मस्जिद में ईंदो आहे मुसल्ले ते बि तकबीर तहरीमा चवंदो आहे तकबीरा उला पढ़ंदो आहे सना पढ़ी तअव्वुज़ तस्मिया पढ़ंदो आहे अलहम्दु सूरतूं पढ़ंदो आहे रकातूं पूरियूं कंदो आहे अतहियात पढ़ंदो आहे दुरूद पाक पढ़ंदो आहे। लेकिन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो तरीक़ो निहार सभु कुझु करे छॾे पर तेसी निमाज़ मां नथो निकिरी सघी जेसिताईं तूं वरी दुआ न घुरी तेसिताईं तुंहिंजी निमाज़ अनकम्प्लीट आहे। क़ुरान भी पढ़ियो अथई दुरूद भी पढ़ियो अथई सना भी पढ़ी अथई अतहियात भी पढ़ियो अथई मगर अञा मुंहिंजो आका थो फरमाए तुंहिंजी निमाज़ अनकम्प्लीट आहे। निमाज़ मां तूं तॾहिं फारिग़ थींदे जॾहिं दुआ घुरंदे रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलात। ओ मुझा परवरदिगार मूंखे निमाज़ ते कायम रखजा वमिन ज़ुर्रियती मुझे पुटन ऐं न्याणियुनि खे भी निमाज़ ते कायम रखजा। रब्बना वतक़ब्बल दुआ ओ मुझा सोना परवरदिगार मुझे दुआउनि खे क़बूल करण वारा रब्बना ग़फ़िरली मुझी मग़फ़िरत फरमा वले वालिदैय मुझे अब्बे अम्मा जी मग़फ़िरत फरमा
वलिल मुमिनीन तमाम ईमान वारन जी मग़फ़िरत फरमा। जॾहिं बानो दुआ घुरी बस कंदो आ बाद में नमाज मां फारिग़ थींदो आ मां तोखां थो पुछां तुंहिंजी दुआ खां सवा तुंहिंजी नमाज अनकम्प्लीट आ तूं दुआ घुरंदो आ अल्लाह कबूल कंदो आ ख़ुदा तुंहिंजी दुआ रब कबूल कंदो आ अल्लाह पंहिंजे महबूब वलियन जी दुआ कबूल कंदो या कोन कंदो। तो असां वटि दुआ जो सहारो ई आहे। दुनिया जा भुलियल माण्हू सादड़ा माण्हू अल्लाह वारन ॾे छो था वञो दुआऊं छो था घुरायो अदा असां त दुआ इन जे लाइ था घुरायूं जो अल्लाह क़ुरान में वाइदो कयो आहे तव्हांजी तक़दीर मां करीम रब लिखी छॾी आहे पर उन लिखियल खे मेटण जी गुंजाइश मां अल्लाह क़ुरान में ॿुधाई आहे। अॻी तक़दीर मेटे वरी ॿी तक़दीर लिखण जो ऐलान मां रब क़ुरान में करे छॾियो आहे। मुंहिंजी तक़दीर त लिखी पई आहे अल्लाह वारनि जे दरबार में इन करे थो वञा उहे ख़ुदा जा महबूब हथड़ा खणंदा वेंदा मुंहिंजी अॻी तक़दीर मेटे नई तक़दीर मुंहिंजो अल्लाह लिखी छॾींदो। छो त अल्लाह ऐलान कयो उहो तक़दीर वारो किताब दुनिया वारनि वटि कोन्हे इंदहू उम्मुल किताब उहो असली किताब मां अल्लाह जे ज़ात वटि मौजूद आहे। इते भी है किताब कंहिं वटि मौजूद आहे गाला गाला कंहिं वटि मौजूद आहे अल्लाह वटि। हाणे ॾिसूं त उहो अल्लाह वटि रखियल किताब पढ़ी केरु था। ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया केरु ॻाल्हाईंदे न त मां बि न हलंदोमांइ ॻाल्हाए। ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया मुल्तान वारो सदन जे ख़िदमत में हिकड़ी न्याणी आई आ जेका अर्ज़ थी करे त क़िबला मुंहिंजी दिलि थी चवे त मां तव्हांखे वुज़ू करायां। हा बचड़ी वुज़ू करा कौरो पाणीअ जो खणी आई आ। नाइण शुरू थी करे ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया कंधड़ो जो मथे खयो ॾिसे त उन जे निड़ ते लिखियो पियो आहे त हीअ न्याणी जहन्नमी छा लिखियो पियो आहे गाला गाला छा लिखियल आहे निड़ ते छा लिखियल हुई तक़दीर। तक़दीर काथे लिखियल हूंदी आहे अल्लाह वटि महफूज़ किताब में लिखियल हूंदी आहे। अल्लाह जा जेके महबूब पाना आहिनि उहे ख़ुदा जो लिखियो बि पढ़ी ईंदा आहिनि यानी उन्हनि जी हाज़िरी उन दरबार में लॻंदी आहे ख़ुदा उन्हनि खे ॿुधाईंदो। ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया उन न्याणीअ ॾे निहारे दुआ घुरी यमहुल्लाहु मा यशाउ वयुस्बित ओ मुंहिंजा सोना करीम रब तुंहिंजो क़ुरान करीम में वाइदो आहे मां लिखियल तक़दीर तब्दील कंदो हां वरी ॿी लिखी छॾींदो हां। ओ मुंहिंजा सोना रब हिन न्याणीअ जे निड़ ते जहन्नमी लिखियो पियो आहे हिन न्याणीअ जी तक़दीर तब्दील करे जन्नती हिन खे बना। हिकिड़े ॾींहुं साईं दुआ घुरी आहे ॿिए ॾींहं ते न्याणीअ ते साॻियो जहन्नमी लिखियो पियो आहे। ॿियो ॾींहुं साईं दुआ घुरी वरी टे ॾींहं न्याणी आई जहन्नमी लिखियो पियो आहे। जॾहिं टियों ॾींहुं थियो आहे ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया पाण फरमाइनि था दिलि में ख़्याल कयोसीं अॼु महबूब सुबानीअ खे सॾड़ो करे था चऊं त दिलि पर हिन मरीज़ जो मर्ज़ बहाउद्दीन ज़करिया खां ज़ोर आहे हिन ते निगाहे करम कर त हिन जी तक़दीर तब्दील थी वञे। यादि रखी छॾ दोस्त जीअं दुनिया जो बेहतरीन डॉक्टर जेको हूंदो आहे बेहतरीन डॉक्टर उन वटि जॾहिं को मरीज़ ईंदो आहे उन मर्ज़ जो इलाज कंदो आहे। जॾहिं मर्ज़ उन खां न छुटंदो आहे पोइ सुहिणो डॉक्टर सुठे डॉक्टर ॾे रेफर कंदो आहे। हे मर्ज़ मूंखां ज़ोर आहे फलाणो ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया अञा इरादो कयो आहे दिलि में ख़्याल कयो आहे ओ मुंहिंजा दोस्त होॾां बगदाद वारे जवान ख्वाजा फरीदुद्दीन दिलि पर खे मोकिलियो आहे त वञी बहाउद्दीन जी मदद करे आ।
ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाहि ताला अलैहि अञा मुराक़बे में वेठा हन, अञा उन कैफियत में वेठा हन। तसव्वुर सुणे अब्दुल कादिर जीलानी घोट जो करे अञा उन तसव्वुर में वेठा हन। उन्हनि जो आलम अल्लाह जे वलियन जो रिश्तो भी याद कयो। शाह रुकने आलम ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जो पोटरो आ। छा थींदो आ दोस्तो? पोटरो आ। 10 सालन जो आ। ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया जे हंज में वेही रहियो आ। ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया सोहणो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुराक़बे में मस्त लगो पियो आ। संदन जे दाढ़ीअ खे चुमियूं ॾियण शुरू थो करे। पुछनि था बच्चा अॼु छाजे करे एतिरो ॾाढो प्यारो थी पियो आ? चवे थो सोहणा दरवाज़े ते हिकिड़ो जवान आयो आ जेको चवे थो बहाउद्दीन ज़करिया खे सॾु करे अचो। ओ बच्चा मां कोन थो हला, वञी ॾिसी आ त नालो छा अथसि, पता पार कहिड़ा? बाबा नालो बि पुछी आयो हा, पता पार बि ॾिसी आयो हा। ॾूकड़ी लठ हथ में आ, फरीदुद्दीन नालो आ। चवे थो बहाउद्दीन खे सॾु कयो। पाण फरमाइनि था मां नथो वञा, उन न्याणीअ खे सॾु कर। न्याणी अचे वई। बहाउद्दीन ज़करिया चयो बचड़ी जी मुंहिंजा साईं देर न कर, हे पूरो पाणीअ जो भर। जेको दरवाज़े वटि महिमान वेठो आ वञी उन्हे खे मजी दे, मजीअ ते वेहे उन दिलबर खे वञी वुज़ू त अॼु कराए। न्याणी आई, दरवाज़े ते जवान वेठो आ। उनखे थी चवे सोहणा वुज़ू त कयो। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, चोर जॾहिं चोर ने माण्हू मोकिलींदो आहे त हू चोराणी लैन सां सोचींदो आहे त ही माण्हू छो मोकिले, अचण त फलाणे खे घुर्जे। हा, वॾेरो वॾेरे ॾे मोकिलींदो आहे, उहो माण्हूअ खे ॾिसंदो आहे त कमदार मोकिलियो अथई या मुंशी मोकिलियो अथई या को आम मोकिलियो अथई। जीअं दुनिया जो हिकिड़ो दस्तूर आहे, अल्लाह जे वलियन जो बि हिकिड़ो दस्तूर आहे। ख्वाजा फरीदुद्दीन अतार सुणे ॾिठो त मुंहिंजे दरबार में आयो त आहे पर न्याणी आई। बहाउद्दीन ज़करिया जो न्याणीअ खे मोकिलियो आहे, इन में को राज़ आहे। उन न्याणीअ कमरो पाणीअ जो वहाइण शुरू कयो। ख्वाजा फरीदुद्दीन सुणे हथ हीअं कया, पाणी हथड़नि ते थो हले। ख्वाजा फरीदुद्दीन जी निगाह न्याणीअ जे मुंहं ते आ। निड़ ते लिखियो पियो आहे त हीअ न्याणी जहन्नमी आ। हा, फरीदुद्दीन समझी वियो त अब्दुल कादिर जीलानी घोट मूंखे कहिड़ी मदद करण जे लाइ मोकिलियो आ। सोचींदे तूं सोचींदे यार फ़कीर आशिक सजन साईं जे फ़कीर ॻाल्हि त करे छॾी। ओॾां ख्वाजा बहाउद्दीन दिल में सोचियो, ओॾां सोणे दस्तगीर खे ख़बर बि पइजी वई। वरी फरीदुद्दीन सोणे खे वरी चई बि छॾी, ओ मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾ, हे जेका नंढड़ी मोबाइल तुंहिंजे हथ में आई आहे न, जीअं दुनिया गुज़रंदी मुंहिंजो ख़ुदा पंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे शान खे बुलंद कंदो, अल्लाह जो वाइदो आहे। मुंहिंजा दोस्त इहा नंढड़ी मोबाइल तुंहिंजे लाइ इहो दलील काफ़ी आहे त तूं वेठो त पंहिंजे घर में हूंदो आहे। हितो चवंदो आहीं त बाबा ही महिमान मोकिले थो, कराचीअ वारे खे न महिमान जी पार थई ख़िदमत सुठी कजां। तूं त घर वेठो आहे, उहो उनजो इस्तक़बाल पियो कंदो आहे। तूं वेह त कोन, इस्तक़बाल छो कई? जवाब ॾींदे इन करे जो मां हिन मोबाइल जे ज़रिए उनखे न्यापो कयो, उन ॾे मैसेज लिखियो, ॻाल्हायूं बि कोन, रुॻी 2-3 अखर लिखी सेंड कयुमि, उन वटि पहुची वियो। मां तोखां थो पुछां, मोबाइल तुंहिंजे हथ में लगी पई आहे, हो कराची वेठो आहे, तो मोबाइल बि काॾे कान कई, तार बि लॻल कान्हे का, कंहिं टावर जो मुंहिंजा दोस्तनि सां को ज़ाहिरी तौर ते तार जो राबितो बि कोन्हे को, लिखई पंहिंजे मोबाइल में, हुन वटि कीअं पहुतो? जवाब मिलियो, तुंहिंजो नंबर हुन वटि हुयो, हुनजो नंबर तो वटि हुयो, हाणे तो हिक ॿिए जो राबितो हुयो। जेॾी महिल राबितो तो करे लिखियो पंहिंजे घर में, हिकिड़े सेकंड में कराची में पहुची वियो। हे कंहिंजो कमाल आहे, हे दुनिया जे साइंसदान जो कमाल आहे। जेकॾहिं दुनिया जो साइंसदान हिकिड़े सेकंड जे अंदर तुंहिंजे घर जो मैसेज कराची पहुचाए सघे थो, त अब्दुल कादिर जीलानी घोट जो मुरीद या ग़ुलाम हिकिड़े सेकंड में पंहिंजो मैसेज मदीने वास्ते पहुचाए सघे थो। जेकॾहिं तुंहिंजे मोबाइल जो मैसेज, पर शर्त आहे त तुंहिंजे मोबाइल में सिम हुजे।
शर्ता तो तुझे मोबाइल में सिम हुजे, पो मोबाइल भले कहिड़ी बि सादी हुजे, मोबाइल तुझी भले मुझा दोस्त 50,000 जी हुजे, पर जे उन में सिम नाहे त इहो डब्बो कंहिं बि कम जो। नौजवान खिल न सोच, हे तुंहिंजो जिस्म मोबाइल आ, हे जेका दिल थई इहा सिम, पर सिम भी उहा हुजे जैसा तुझो कनेक्शन हुजे, उहो रजिस्टर्ड हुजे, उनखे इजाजत मिलियल हुजे। ॻाल्हि समझी थो या न? असां जेके अल्लाह जे वलियनि जा गुलाम आहियूं, यादि रखी छॾियो, उन्हनि जी इहा क्वालिटी अथव, यादि रखी छॾियो। जीअं न माली गुलाब जे, मुंहिंजा दोस्त फसल में लहंदो आहे, पोइ गुलाब जा गुल बि हूंदा आहिनि, कंडा बि हूंदा आहिनि, पर जेको माली हूंदो आहे स्पीड सां पटे या होरियां पटे, रुगी गुलाब जा गुल पटींदो आहे, कंडो हुनजे वेझो बि कोन ईंदो आहे। पर जेको न ॼट हूंदो आहे, ॼट उहो जो न लहंदो आहे, हिकिड़ो गुल पटींदो त टे हुनखे कंडा लॻंदा, रतो रत करे पोइ वेठो गुलाब जी गिला कंदो। ओ बेवकूफ़, तोखे जे पटण नथो अचे त कंहिं मालीअ जी ख़िदमत में वञी वेह, ट्रेनिंग हासिल कर, कन को तोखे सबक दे, पोइ ख़बर पई त गुलाब कीअं पटबो आहे। गुलाब पटण जे लाइ मालीअ जो हुजणु ज़रूरी आहे, हलवे खाइण जे लाइ मुहांडे जो हुजणु ज़रूरी आहे, मदीने वारे वटि मैसेज पुॼाइण जे लाइ अल्लाह जे कामिल वलीअ जो रजिस्टर्ड थी करे मुहर जो हुजणु ज़रूरी। हे जेका तुंहिंजे दिल जी सिम, इन सिम खे उन टावर सां कनेक्टेड कर। टेलीनोर जी सिम कम कंदी, वार्द जी सिम तुंहिंजी कम कंदी, ज़ोंग जी सिम तुंहिंजी कम कंदी। जेके पाकिस्तान जूं कंपनियूं आहिनि, जंहिं बि टावर खे इजाज़त आहे, उन जी अगरि सिम हणंदी त कम कंदी। जेकॾहिं मुंहिंजा दोस्त तूं इंडिया जी या अफगानिस्तान जी सिम हणी, पोइ वेठो हिते रुगी चीचू हणंदे चवंदे दगादार यश न हर हर हर, कुछ कोन थींदो। वेठो दाहूं कंदे ॾिसो, सच त मुंहिंजो ब्लैक बेरी आहे, उन जे अंदरि ही सिम बि मां विधी आहे, लेकिन मुंहिंजी सिम कम करे कान थी। असां चवंदासीं तुंहिंजो ब्लैक बेरी कम नथो करे, मुंहिंजो त ही 500 जो ॿियो सेट आहे, ॾिस त कम कीअं थो करे। पोइ जॾहिं गहराईअ में वियासीं, हुयो त हुनजो ब्लैक बेरी, मुंहिंजो त 500 जो सेट हुयो, लेकिन मुंहिंजे सेट में उहा सिम हुई जेका हुकूमत पाकिस्तान जे रजिस्टर्ड थियल हुई। पोइ जाॾे मां ॻाल्हाईंदो वियुसि, कनेक्शन खुलंदा विया। ॻाल्हि समझी थो या न? हे जेको तुंहिंजो जिस्म केॾो बि भलो हुजे, केॾो बि मुंहिंजा दोस्त सुहिणो हुजे, कपिड़ा केॾा बि भला हुजनि, पर इन मोबाइल जे सेट में सिम, ये जेका दिल अल्लाह जे ज़ात तोखे ॾिनी आहे, इन जो कनेक्शन कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ सां मिलाए त तोखे ख़बर पवे त मदीने वारे जे दरबार में कीअं वञिबो आहे। कनेक्शन मिलाए त ख़बर पवे न। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां साॻियो अर्ज़ करे हलां, मथां ॻाल्हि हटी वञे, छो त वक़्त जी पाबंदी आहे, ॿिए पासे बि 2:30 बजे पहुचणो आहे। गौर कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां अर्ज़ पे कयो, होॾां बहाउद्दीन ज़करिया सुहिणो मुल्तान वारो मुराक़बो करे वेठो आहे। 3 ॾींहं दुआ घुरी अथई, न्याणीअ जे दिल तां जहन्नमी लिखियल कोन हटियो आहे। ख़्वाजा बहाउद्दीन ज़करिया मुराक़बो करे वेठो आहे, महबूबे सुबानीअ जो तसवुर करे। होॾा महबूबे सुबानी हुकुम कयो आहे ख्वाजा फरीदुद्दीन खे, अञा मुराक़बे जे हालत में वेठो आहे त फरीदुद्दीन दर ते पहुची वियो आहे। इहो राब्तो अथई। इन खे छा चइबो आहे सिंधीअ में या पंहिंजे तुंहिंजे? कॉन्फ्रेंस कॉल। ॻाल्हि छा चइबो आहे? कॉन्फ्रेंस। नौजवान खां पुछ न, या कॉन्फ्रेंस कॉल थई, यानी हिकिड़े ई सेट ते हुन सां बि ॻाल्हाए, हुन सां बि ॻाल्हाए, हुन सां बि ॻाल्हाए। हे दुनिया जो दौरे जदीद तोखे ॿुधाए थो। जेकॾहिं अंग्रेज़ साइंसदान जे अकुल जे दिमाग़ जो इहो कमाल आहे,
ॿुधा त मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलाम जो कमाल छा हूंदो जेकॾहिं दुनिया जो साइंसदान हेतिरी मोबाइल में चिप विझी करे तोखे कॉन्फ्रेंस कॉल करण जे लाइ पर अकुल हुजे समझ हुजे जहिड़ो तहिड़ो कॉन्फ्रेंस कॉल कोन कंदो कॉन्फ्रेंस कॉल उहो कंदो जेको ट्रेंड हूंदो जंहिंखे ख़बर हूंदी कहिड़े नमूने सां हिकिड़े खे होल्ड कराइणो आहे कहिड़े नमूने सां ॿिए सां ॻाल्हि करणी आहे हे कॉन्फ्रेंस कॉल उन जी हलंदी जेको इन तरीक़े खां वाक़िफ़ हूंदो अब्दुल कादिर जीलानी घोट खे सॾड़ो करे पंहिंजे तड़े ते दावत उहो ॾींदो जंहिंजे दिलि जो कनेक्शन यार सां मिलियल हो कॉन्फ्रेंस कॉल हली रही है अब्दुल कादिर जीलानी बगदाद में वेठो आहे ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया पंहिंजे घर में वेठो आहे अब्दुल कादिर जीलानी घोट आहे त पंहिंजे मज़ार में पर ग़ुलामनि सां गॾु लॻो पियो आहे हेॾो कॉल हली आहे होॾो कॉल अटेंड थी आहे होॾो हुक्म थियो आहे फरीदुद्दीन पहुची वियो आहे न्याणी पाणीअ जो कौरो खणी वई आहे साईं वुज़ू कयो न्याणी छा चयो साईं वुज़ू कयो न्याणी पाणीअ जो कौरो नहण शुरू कयो फरीदुद्दीन सुहिणे वुज़ू करण जे बजा हथ उते बीठा आहिनि चहिरो न्याणीअ जे मां मुंहुं कढनि ई कोन था न्याणीअ कौरो पूरो करे मोटी आई आहे ओ सुहिणा बहाउद्दीन मुंहिंजा दिलबर मुर्शिद जीव बचड़ी अलाए कहिड़े क़िस्म जो माण्हू आयो आहे छा थो करे मां पेथी पाणी नया वुज़ू त कोन थो करे पर मुंहिंजे मुंहं मां अखि कढे ई कोन थो हा बहाउद्दीन मुर्गी चयो देर न कर बचड़ी ॿियो कौरो पाणीअ जो भरे खणी रोई ॾिनो न्याणीअ साईं मूंखे त अबूअ मां तुंहिंजे दरबार में छॾे विया मां त तुंहिंजी ग़ुलामी आहियां मूंखे ॿिए हंधि छो थो मोकिली ईअं न कर जी अगारो कंहिं दोस्त चयो त सही शेर पढ़जो हाय ॿियनि वञी ॿिया दरड़ा पिनिया पर आऊं अव्हां जे आसरे आऊं अव्हां जे आसरे अल्लाह मुझे आसरे पियन वजी ॿिया दरड़ा पिनिया पर आओ मुझे आसरे न्याणी थी चवे ओ मुझा दिलबर मुर्शिद मुझे अबो अम्मा त हिते छॾे विया तव्हां मूंखे अहिड़े माण्हूअ ॾे छो था मोकिलियो मां वुज़ू पई करायां उन जी निगाह रुॻी मुंहिंजे चहिरे जे मथां आहे ख्वाजा बहाउद्दीन ने फरमायो बचड़ी जीअं आऊं थो चवई तीअं कर पाणीअ जो कौरो भरे वरी खणी वञ वरी न्याणी खणी आई आहे साईं जा हथड़ा उते ई लॻा पिया आहिनि उन जी निगाह न्याणीअ जे चहिरे में न्याणी पाणी न ईंदी आहे सॼो कौरो पाणीअ जो पूरो थी वियो फरीदुद्दीन दिलबर जी निगाह न्याणीअ जे निर मां कान निकिती आहे न्याणी कावड़ में मोटी आहे साईं हाणे कान वेंदी साईं रुकी थो मूं ॾे निहारे वुज़ू त करे ई कोन थो जलाल में जो बहाउद्दीन ज़करिया पाण फरमायो हे दफ़ो वञ ॾिसूं त छा थो थिए उहा न्याणी रोई टियों कौरो पाणीअ जो भरियो अथई अखियुनि में लुड़क लाड़ींदी आई आहे फरीदुद्दीन दिलबर वेठो आहे न्याणीअ जीअं जो पाणी नहण शुरू कयो अञा अधु कौरो मस ख़त्म थियो त फरीदुद्दीन न्याणीअ जे हथ मां कौरो वठी करे पाण फरमायो अल्हम्दुलिल्लाह छा फरमायो अल्हम्दुलिल्लाह बचड़ी हाणे तूं वञ मां पाण ई वुज़ू पाण थो कयां उहा न्याणी कौरो अध में छॾे करे हली वई आहे जीअं बहाउद्दीन ज़करिया जे साम्हूं आई आहे त सुहिणे मुर्गी चयो त अल्हम्दुलिल्लाह न्याणी इते परेशान थी वई समझ में ॻाल्हि कोन आयसि अॻु में त मां रुॻी पई सोचां दरवाज़े वारे भी चयो
अल्हम्दुलिल्लाह मुझे मुर्शिद भी चयो अल्हम्दुलिल्लाह हाणे गोडा भञी वेही रही ओ मुझा सुना हाणे मुखे इहो जरूर बुधायो राज कहिड़ो आहे जो हुन साईं भी अल्हम्दुलिल्लाह चयो तव्हां भी अल्हम्दुलिल्लाह चयो कामिल मुर्शिद बुधाए तो बचड़ी याद रखी छॾजा तुंहिंजे तकदीर खे मुझे सुणे रब जे ज़ात अल्लाह वारन जे दुआ जे सदके तब्दील करे छॾियो आई हुई त तुझे निड़ते जहन्नमी लिखियो पयो हो हाणे जॾहिं अल्लाह वारे हथड़ा खया रब तुझी तकदीर खे तब्दील करे जन्नती लिखी छॾियो ॻाल्हि त ॿुधई समझ में भी आई लेकिन दिल तुझी चवंदी हूंदी त अहिड़ी ताकत या अहिड़ो को मिसाल कुरान करीम मां भी मिली वञे त सुठी ईअं न मुंहिंजा दोस्त छो त दिल चवंदी आहे ॻाल्हि त जाई कई पर शायदि मौलाना साहब को ॿ टे दर्जा पढ़ियल भी आहे जो इहो मिसाल ॾेई वरितई पर हाणे को कुरान मां भी मिसाल ॾे याद रखी छॾ ओ मुझा दोस्त अजीज अन्या भी तो के हिकिड़ो अकुली दलील ॾियां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात आदम अलैहिस्सलाम खां वठी करे मुझे महबूब मदीने जे मीर ताईं जेतिरा भी नबी दुनिया ते आंदा नबी सभई हक लेकिन सभई नबी हिकिड़े पासे मुझो मदीने जो मीर हिकिड़े पासे नबी त सभई शान वारा नबी त सभई मकाम वारा मगर मुझे महबूब मुस्तफा जे बराबर कोई नाहे नबियन में कोई मुझे महबूब मुस्तफा जे बराबर नाहे हर एक नबी जे उम्मत में अल्लाह जे ज़ात वली भी पैदा फरमाया जिया को भी नबी मुझे मुस्तफा जे बराबर नथो थी सके त दुनिया जे तमाम नबियन जा जेके वली हिकड़े पासे पर मुझे दिलबर अब्दुल कादिर जीलानी जो मट कोई नथो थी सके रेफरेंस दींदुम अल्लाह जे सुने कुरान करीम मां अज त मां तोखे वठी हला अल्लाह जे कुरान करीम जे तरफ साबिक अंबिया जे तरफ छो त जॾहिं भी कोर्ट में केस ईंदो आहे जज साहिबान केस ॿुधंदा आहिनि बुकला उन जा दलील ॾींदा आहिनि पोइ जज साहिबान दलील ॿुधंदा आहिनि दलील बुकला जा ॿुधंदा आहिनि पोइ उहे बुकला कुझु साबितियूं पेश कंदा आहिनि कुझु साबिक केसनि जा हवाला ॾींदा आहिनि पोइ जज साहिबान साबिक केसनि खे साम्हूं रखी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज पंहिंजो डिसीजन जारी करे छॾींदा आहिनि अल्लाह जे क़ुरान करीम जो भी इहो ई तरीक़ो रहियो छो त मुंहिंजे सुहिणे रब जे ज़ात पंहिंजे क़ुरान करीम जे अंदर साबिक अंबिया जो ज़िक्र उन्हनि अंबिया जे वलियनि जो ज़िक्र छो कयो रब खे ख़बर आहे मुंहिंजे महबूब मुस्तफा ते क़ुरान त नाज़िल थी वेंदो मुंहिंजे मुस्तफा जा ग़ुलाम वलियनि जे सूरत में बाद में ईंदा दुनिया में अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके औलिया अल्लाह जे शान जो इनकार कंदा मां अल्लाह साबिक औलिया जो ज़िक्र क़ुरान करीम में सबूत तौर रखी छॾियां त जेकॾहिं को इनकार करे त को सजण साईं जो मुरीद या साईं मशहूर नवारे जो मुरीद या साईं पीर साहब पगारे जो मुरीद या साईं हाजी हुसैन शाह जो मुरीद कहीं न कहीं अल्लाह जे वलीअ जो मुरीद उनखे ॿुधाईंदो हे क़ुरान में लिखियो पियो आहे फलाणे नबीअ जे वलीअ जो ही कमाल हक आहे त पोइ मुंहिंजे अब्दुल कादिर जीलानी जो कमाल भी हक आहे ॻाल्हि समझ में अचो अल्लाह जे क़ुरान खे भेरो ॾियूं अल्लाह जो नबी सुलेमान अलैहिस्सलाम केर नबी अदा गला गला केर नबी सुलेमान अलैहिस्सलाम ताकत केतरी हुयसि इंसान कब्जे में जिन्न कब्जे में पखी कब्जे में जानवर कब्जे में जीत कब्जे में हर शय ते अल्लाह उनखे महदूद कुदरत अता करे छॾी ताकत अल्लाह जे ज़ात उनखे अता करे छॾी उन सुलेमान जे लश्कर मां हिकिड़े ॾिहाड़े हुद पखी टाइम ते गुम हुयो केर गुम हो हाणे क़ुरान जे विच सीर में तोखे वठी हला अल्लाह जे वलीअ जा ग़ुलाम
शुक्र कर खुदा वंदे कुद्दूस जो अल्लाह वारन जी जमायत नसीब थी थई। खुदा जो कसम ये अहिड़ी जमायत आ जो महबूबे सुबहानी जे तवस्सुल सां जंहिं भी अल्लाह वारे जो को गुलाम हूंदो आ वो हमेशा पंहिंजे पाण खे गुलाम ई समझंदो आ, कंध हेठि करे हलंदो आ। छो जो सिफ़ सदाई काथे हूंदी आ? पाणीअ जे सतह में हूंदी आ। आए है मथों त कख पन पिया फिरंदा आहिनि, मथों कख पन पिया फिरंदा आहिनि। पंहिंजे पाण खे पुरदुबार कर, पंहिंजे पाण खे कुछ भी न समझ। दुनिया जे आफीसर आहीं त आफीसरीअ ते नाज़ न कर, अमीर आहीं त अमीरीअ ते नाज़ न कर, जवान आहीं त जवानीअ ते नाज़ न कर, आलिम आहीं त इल्म ते नाज़ न कर, कारी आहीं त क़िरायत ते नाज़ न कर, जे पीर साहब आहीं त पीरीअ ते नाज़ न कर। नाज़ कंदो थई त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ग़ुलामीअ ते नाज़। छो त हे दुनिया जूं सभई शयूं इते रहिजी वेंदियूं, मुंहिंजो यार उते भी गॾु हूंदो जिते सभई छॾे। मिट छॾे विया, माइट छॾे विया, दोस्त छॾे विया, यार छॾे विया, हड़ई छॾे विया। जॾहिं सभई छॾे मोटिया त उते भी जवान आयो केर? मुंहिंजो महबूब मदीने जो मीर अची वियो। हुद हुद पखी ग़ाइबा, सुलेमान अलैहिस्सलाम जलाल में आ, कावड़ियो वेठो आ। हुद हुद पखी अची वियो आ, ते ख़बर टाइम जी पाबंदी छो न कई थई? ओ सुणा टाइम जी पाबंदी इन करे रहिजी वई जो तुझे बादशाही जे ॿाहिरां हिक अहिड़ी बादशाही भी ॾिसी आयो हा जेका औरत आ, वॾी बल्कीस नालो आ, वॾी बादशाही वारी आ। अजीब उन जो तख्त आ, अजीब उन जा नज़ारा, अजीब उन जो मंज़र आ। ॻाल्हि खे क्लोज़ कंदुसि मुंहिंजा दोस्त, इन सॼे राज़ खे कोन खोलींदुसि, मां पंहिंजे उन पॉइंट ते ईंदुसि जेको मुंहिंजो उनवान आ। जेॾी महिल हुद हुद पखीअ इहा ॻाल्हि कई आ, उन बल्कीस जे तख्त ताज जी ॻाल्हि कई आ। सुलेमान अलैहिस्सलाम भली हिकिड़े पासे उन ॾे न्यापो भी मोकिलियो आ, पंहिंजे दीन जो पैगाम भी मोकिलियो आ, लेकिन चो त अल्लाह जे क़ुरान खां पुछऊं। हिकिड़े पासे सुलेमान अलैहिस्सलाम जो माण्हू उन ॾे दीन जो पैगाम खणी वियो आ, ॿिए पासे सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे उन जमायत खे जंहिंमें जिन भी मौजूद, इंसान भी मौजूद, पखी भी मौजूद, जानवर भी मौजूद, सभई वेठा आहिनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज अल्लाह जे क़ुरान ते गौर कर, उन सॼे इज्तिमा जे अंदर जीअं हिते केतिरा वेठ ओबासी न ॾींदा, आशिक ओबासी थोरे ॾींदा आहिनि। ओ जही दिल पीता इश्क दा जाम, जही दिल पीता इश्क दा जाम, सा दिल मस्तो मस्त मुदाम, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद। आशिक थी याद रख, यारियां वारे जे जलसे मां झोलियूं भरे निकिरंदे, रबीउल अव्वल जे मीलाद मां झोलियूं भले निकिरंदे, लेकिन उन सूरत में निकिरंदे जॾहिं दिल हाज़िर करे वेहंदे। छो त हिते दिलनि जो सौदो हलंदो आ, हिते बटाक सटाक वारो सौदो नाहे, हे मुलाणी महफ़िल नाहे, हे मुलाणी तकरीर नाहे, हे अल्लाह जे कामिल वलीअ जे हिकिड़े ग़ुलाम जी तकरीर आ। हे तकरीर उहा थई तोखे शुअटी सां लिखी थो ॾियां, तूं दिल खे हाज़िर करे वेह जे 24 कलाकनि में तुंहिंजी पाया न बचिजी वञे त मुंहिंजो नालो यादि, पर दिल खे हाज़िर कर। तसव्वुर मुंहिंजे यार जो कर, समझ त मुंहिंजे मदीने वारो साईं ऑनलाइन लॻो पियो आहे। मुंहिंजो कनेक्शन, मुंहिंजे ॿेड़ी जो कनेक्शन, जंहिं ॿेड़ीअ में वेठो हा इन ॿेड़ीअ जो रुख मदीने पा करे आ, उहो यार ॾिसी रहे। रुगी नारा न हण, रुगी हवाल न कर, अकीदो मजबूत कर। रब जो कुरान थो पढ़ा, ओ मुंहिंजा दोस्तो इहे महफ़िल लगी पई आ, हिते भी ॾिसो महफ़िल लगी पई आ। को कहिड़ी क़ौम वारो आ, को कहिड़े रंग वारो आ, को कहिड़ी जिन, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कबीले वारो आ, को कंहिंजो ग़ुलाम आ, को कंहिंजो ग़ुलाम आ, लेकिन इज्तिमा हिकिड़ो आ। इएं सुलेमान अलैहिस्सलाम जाॾो इज्तिमा लॻो पियो आ, महिलनि में पकड़ियो पियो आ। हर क़िस्म जो जानवर, हर क़िस्म जो माण्हू, हर किस्म जो जिन वेठो आ, सभई वेठा आहिनि, लेकिन सुलेमान अलैहिस्सलाम होॾां बल्कीस ॾे न्यापो भी कयो आ। ऐलान तो करे, क़ाल या अय्युहल मला अय्युकुम यअतीनी बिअर्शिहा
क़ब्ल अन यअतूनी मुस्लिमीन। रब जो क़ुरान त खोल, अल्लाह जो क़ुरान, सुलेमान जो बयान पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में छो पियो करे राज़ा? छो त अल्लाह जो क़ुरान हिकमत ई हिकमत आ। सुहिणे सुलेमान ऐलान कयो आ। कहिड़ो ऐलान? मां न्यापो त मोकिलियो आ, कासिद त मोकिलियो आ, बल्कि सॾे त ईमान आण। हाणे जेसि ताईं उहा ईमान आणे हिते पहुचे, सुलेमान चवे थो मुंहिंजी दिलि थी चवे केरा तहामो जो हुओ मुसलमान थी हिते पहुचे, उन खां पहिरीं उन जो पूरो ताज ऐं तख्त जी चक्की खणी मुंहिंजे आॾो पेश। रब जो क़ुरान नौजवान पढ़िया लिखिया मता सोची त हिक आयत अॻु में ॻाल्हि कयमि, हाणे रब जो क़ुरान सवाल थो पैदा थिए। दोस्तो गौर कजां, सुलेमान अलैहिस्सलाम उन्हनि खे चई रहियो आहे जेके उन जा ग़ुलाम आहिनि, जेके उन जा ग़ुलाम आहिनि, ग़ुलामनि जी ताक़त केर आज़माईंदो आहे? ग़ुलामनि खे ॾियण वारो केर आहे? आका ॾियण वारो आहे। जेको आका पंहिंजे ग़ुलामनि खे नवाज़ण वारो आहे, उहो ई ग़ुलामनि जी मुंहिंजा दोस्त वरी आज़माइश करे रहियो आहे। राज़ कहिड़ो आहे? इन राज़ खे सम्झो। जेको ॾियण वारो आहे उहो ख़ुदि आज़माए रहियो आहे। छो थो आज़माए? हे ख़ुदा जी कुदरत आहे। अल्लाह चाहे थो त सुलेमान तूं ईअं कर, पोइ दुनिया तुंहिंजा ग़ुलाम हीअं कनि। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे लाइ मुंहिंजो रब मैदान क्लियर करे रहियो आहे। सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे ग़ुलामनि खे थो चवे उन खां पहिरियां जो बल्कीस मुसलमान थी हिते पहुचे, बल्कीस न खपे, उन जो पूरो तख्त जेको आहे अलाए केतिरनि सवे मैलनि में पखिड़ियल आहे, अलाए केतिरा उन में कमरा आहिनि, अलाए छा छा जेको तख्त आहे उन में छा न हूंदो, सॼे जो सॼो खपे। ऐलान थो करे क़ब्ल अन यअतूनी मुस्लिमीन, उन खां पहिरीं खपे जो उहो मुसलमान थी पहुचे। ॾिस त अल्लाह जो क़ुरान सुलेमान ऐलान कयो बल्कीस जो तख्त मुसलमान थियण खां पहिरीं खपे। जिन्नू थी बीठो, केर उथी बीठो? गला गला केर? जिन्न। तूं असां चवंदा आहियूं न जिन्न वॾा ताक़तवर आहिनि, किथां आई जिन्ननि खे ताक़त? ताक़त त मुंहिंजे मुस्तफ़ा जे करीब जे ग़ुलाम में जेका आहे उहा कंहिं में आहे ई कान्हे। हे जिन्न त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे ग़ुलाम जा नौकर हूंदा आहिनि दरजा। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न, इफ़रीत जिन्न जो नालो आ जेको पंहिंजे जिन्ननि जो सरदार आ। उहो ऐलान थो करे कंहिंजे ऐलान जे पुठियां जेॾी महिल सुलेमान अलैहिस्सलाम चयो मूंखे फौरन तख्त खपे, बल्कीस जो तख्त खपे, जीअं तख्त ते वेठी आ, जीअं उन जा नौकर चाकर वेठा आहिनि, तख्ते जो तख्तो जीअं चक्की कंहिं शइ जी कढिबी आ, ईअं तख्त जी चक्की मूंखे पंहिंजे हींअर जो हींअर आॾो खपे। ॿुधायो तव्हां केरु आणे ॾींदो? जिन्ननि जो सरदार उथी बीठो जंहिंजो नालो इफ़रीत आ। अल्लाह क़ुरान में ज़िक्र थो करे उन इफ़रीत जिन्न चयो क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न अना आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक व इन अलैहि लक़विय्युन अमीन। अल्लाह जो क़ुरान ॿुधी ईमान ताज़ो कर त अल्लाह जे वलीअ जी ग़ुलामी क़बूल करे तो ग़लत न कयो आहे, ज़िंदगी संवारी थई। रब जो क़ुरान गवाही थो ॾे सुलेमान अलैहिस्सलाम जे तख्त जी, उन जे तख्त जे ग़ुलाम जिन्न इफ़रीत चयो साईं मां हाज़िर आहियां, ॾे ख़बर घणी देर में तख्त खणी ॾे। अन तक़ूम मिन मक़ाबिक व इन्नी अलैहि लक़विय्युन अमीन।
मुत्तकीन मां ईमानदार भी आया ताकत वारो भी आया। ओ सुन सुलेमान अञा हीअ महफ़िल ख़त्म कान थींदी, इन महफ़िल जे ख़त्म थियण खां पहिरियों ई मां तख्त खणी आॾो पहुचाईंदुसि। सुभान अल्लाह, ॾाढा फ़र्ज़ी समझ में ॻाल्हि कोन आहे। जिन्ननि जे सरदार चयो तख्त पटे खणी थो अचां। सुलेमान चवे थो न न शर्त कबूल नाहे, एतरी देर जी मूं में बर्दाश्त नाहे, एतरी देर मां बर्दाश्त नथो कयां। मूंखे तख्त बल्कीस जो खपे, लेकिन उन खां भी अॻु में आणे केरु ॾींदो? ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सवाल तो पैदा थिए त पहिरीं जिन्न छो उथियो, उनखे कंहिं उथारियो? जिन्न खां बाद में इंसान छो थो थिए, उनखे केरु थो उथारे? सुलेमान खे केरु थो चवे? जॾहिं तूं मालिक वेठो आहीं, जॾहिं तुझी ताकत लगी पई आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पंहिंजी ताकत इस्तेमाल करण जे बजाय गुलामनि जी ताकत खे छो थो आज़माई? इहो सभु कुझु केरु थो करे? चओ त उहो थो करे जेको लिखियल तक़दीर खे तब्दील कंदो आहे। वेही रहो इफ़रीत, तुझी दवा काबिल कबूल नाहे। एतरी देर मां सुलेमान में बर्दाश्त वेही रहे। सुलेमान वरी खिताब कयो, क़ाल या अय्युहल मलअ यअतीनी बिअर्शिहा क़ब्ल अन यअतूनी मुस्लिमीन। केरु आहे तव्हां में जेको मुसलमान थियण खां पहिरीं बल्कीस जो तख्त आणे ॾे? हिकिड़ो अल्लाह जो काबिल वली सुलेमान जो गुलाम थी बीही रहियो। नालो आसिफ बिन बरखिया। नालो छा आहे? आसिफ बिन बरखिया। अल्लाह जो क़ुरान उनजी मुंहिंजा दोस्त गवाही ॾेई फरमाए थो, जॾहिं उहो उथी बीठो सुलेमान चएस त दे ख़बर जी मुंहिंजा साईं केॾी महिल तख्त आणे ॾींदे। जेकी आसिफ बिन बरखिया लफ़्ज़ चया, अल्लाह जो क़ुरान उहे लफ़्ज़ बयान करे रहियो आहे। छो बयान करे रहियो आहे? ईमान वारे खे ख़बर पवे त जे सुलेमान जे गुलाम में हीअ ताकत आहे त हसनी हुसैनी जवान अब्दुल कादिर जीलानी जी ताकत छा हूंदी? गुलाम कहजो सुलेमान जो, अब्दुल कादिर जीलानी घोट बचड़ो भी आहे पर गुलाम भी आहे। कहजो महबूब, गला गला कहजो, गला गला कहजो महबूब मदीने वारे यार जो याद रखी छॾ। मुझे मुस्तफा जहिड़ो न दुनिया में नबी ॼावा न ॼमंदो, मुझे अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो वली नबी दुनिया में थियो आहे न थींदो। मुझे आका मदीने जे शहनशाह फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, क़यामत जे ॾिहाड़े 120 सिफ़ूं तमाम दुनिया जे ईमान वारनि जूं थींदियूं। उनमें 40 सिफ़ूं 1,24,000 अंबिया जूं, 80 सिफ़ूं मां मुस्तफा जे उम्मत जूं हूंदियूं। तमाम अंबिया जी उम्मत जूं 40 सिफ़ूं, मुझे महबूब मुस्तफा करीम जे गुलामन जूं 80 सिफ़ूं, यानी तमाम दुनिया जा नबी हिकड़े पासे, मुझे मुस्तफा जे गुलामन जो तादाद उन्हनि सभिनी खां ॿीणो हूंदो। जियां दुनिया जे अंदर एतरा कंहिंजा बि उम्मती न थिया जेतरा महबूब मुस्तफा जा, इएं ई हिन दुनिया जे अंदर 1,24,000 नबियन जा गुलाम वली बनिया। उन्हनि जा मुरीद एतरा न थींदा रूए ज़मीन ते जेतरा मुरीद अब्दुल कादिर जीलानी घोट जा हूंदा। 900 साल गुज़री विया आहिनि। 900 साल अज भी दिलनि में धड़कन करे रहियो आहे, दिलनि ते हुकूमत करे रहियो आहे, राज करे रहियो आहे। यारीअ जी राति थी अचे त आशिक चवनि था पाण न खाऊं, बचड़ा न खाइनि, पहिरीं दिल भर दस्तगीर ॾे तो। ही छा आहे? हे कमाल आहे, कंहिंजो कमाल आहे? उन्हनि जे मेहनत जो कमाल आहे, अल्लाह जे इनायत जो।
अर्ज पे कयम दोस्त आसिफ बिन बरखिया उथी बीठो सुलेमान अलैहिस्सलाम चयो दे खबर जी मुंहिंजा साईं तख्त आणे ॾींदे। हा साईं आणे ॾींदुम केतिरी देर में। वाह मुंहिंजा करीम रब इन हिकड़ी आयत ते गौर कर त सुन्नी सॼी ज़िंदगी जशन कंदे सॼी ज़िंदगी जशन कंदे त मुंहिंजा करीम तुंहिंजा लख एहसान जो वलियन जो गुलाम बणाए छॾियो। क़ाल लज़ी इंदहू अल्लाह तो फरमाए उहो शख्स उथी बीठो केर जो नालो आसिफ बिन बरखिया इंदहू रब तो चे उन्हीअ वटि इल्मुम बिल किताब उन वटि किताब जो इल्म हुयो। छा जो इल्म हो? ॻाल्हा ॻाल्हा छा जो? किताब जो। किताब कहिड़ो हो? तौरेत भी न, ज़बूर भी न, इंजील भी न, त ॿियो छा इन्हनि किताबनि जो इल्म हुयो। या 10,000 सहीफ़ा जेके मुंहिंजे रब नाज़िल फरमाया उन्हनि जो इल्म हुयो, लेकिन किताब जो इल्म हुयो। हाणे हिते तोखे बिहारे वरी सवाल कयां 10,000 सहीफ़ा तौरेत ज़बूर इंजील हिकिड़े पासे, मुंहिंजे मुस्तफ़ा जो क़ुरान करीम हिकिड़े पासे। निरालो आहे या न? हर ॻाल्हि में निरालो। मुंहिंजे मुस्तफ़ा जा यार निराला, अबू बकर सिद्दीक निरालो, उमर फारूक निरालो, उस्मान ज़िन्नूरैन निरालो, मुंहिंजो हैदर करार मुश्किल कुशा शेर खुदा निरालो। परियत मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जूं बचड़ियूं ज़ैनब, कलसूम, रुकैया, अम्मा फातिमा निराली। औलाद में त मुंहिंजो दिलबर हसन हुसैन निरालो। पलियन में त अब्दुल कादिर जीलानी घोट निरालो। मुंहिंजो महबूब मुर्शिद सजण साईं निरालो। साईं मशोरन वारो साईं निरालो। साईं पीर साहब पागारो निरालो। साईं हाजी हुसैन शाह घोट निरालो। दुनिया में जॾहिं अल्लाह जे वलीअ जे दरबार ते निगाह कर हिक खां हिक तोखे गुलाब जा गुल नज़र ईंदा। छो? ए मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा गुलाम सभु निराला। पोइ इन्हनि जी दामन मिली ते शुक्र न कंदे? सरदारनि जी दामन मिली थई। कंहिंजी दामन? सरदारनि जी दामन मिली थई। मदीने वारो मिलियो नबीअनि जो सरदार। मदीने वारो मिलियो नबीअनि जो सरदार। अबू बकर मिलियो सिद्दीकनि जो सरदार। उमर फारूक मिलियो अदालत जो सरदार। उस्मान ज़िन्नूरैन मिलियो हयादारनि जो सरदार। मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा मिलियो विलायत जो सरदार। वरी हेठि लही अम्मा सुहिणी फातिमत ज़हरा मिली असां तव्हांजे न्याणियुनि जे जन्नत जी सरदार। दिलबर हसन हुसैन मिलियो जन्नत जे जवाननि जो सरदार। जॾहिं हेठि लहींदे बगदाद जे अंदर मुर्शिद कामिल अहिड़ो मिलियो जवान जेको सभिनी वलियनि जो सरदार। पोइ तुंहिंजो हिते बि बेड़ो पार त हुते बि बेड़ो पार। ड्रिजऊं छो? ड्रिजे हो जेको निधण को हुजे। तूं असां निधण कान आहियूं, धणीअ साईंअ वारा आहियूं। हा मुंहिंजा दोस्त वक्त महदूद थींदो थो वञे। अल्लाह ताला जा बानड़ो आसिफ बिन बरखिया उथी बीठो। अल्लाह जे ज़ात क़ुरान करीम जे अंदर ज़िक्र कयो क़ाल लज़ी इंदहू इल्मुम मिनल किताब। हिकिड़ो शख्स उथी बीठो आहे, उन वटि किताब जो इल्म आहे। उन जवाब ॾिनो सुलेमान खे तख्त तोखे मां आणे थो ॾियां। केतिरी देर में आणे ॾींदे? क़ब्ल चवे तो हीअ जेका तुंहिंजी अखा उनखे छिंभे सिधो कर त छिबण खां अॻु में तख्त तुंहिंजे आॾो आणे थो वठां। मां नथो चवां सजण साईं जो गुलाम जी रुगी ज़ुबान दलील मुंहिंजे रब जो क़ुरान। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए आसिफ बिन बरखिया सुलेमान अलैहिस्सलाम जो गुलाम। पोइ भले अल्लाह सां जहिड़ो कर मौला उन आसिफ बिन बरखिया जो ज़िक्र क़ुरान में छो कई? रब तो चवे क़ुरान अब्दुल कादिर जीलानी को अॻु में नाज़िल थियल हूंदो। इन करे तो बयान कया मतां सुभाणे वीचारियो के जंहिंजो दिमाग़ ॻाल्हाए ॻाल्हाए ख़ुश्क थी वियो हुजे। मतां
इहो सोचे त अब्दुल कादिर में ताक़त किथां आहे जो घर वेठे तो माण्हुनि जूं मददूं करे। मां अल्लाह क़ुरान में ॿुधायां त जेकॾहिं तौरेत ज़बूर इंजील जे इल्म रखण वारे खे मां रब एतिरी ताक़त ॾिनी आहे, अखि छिंभ में हज़ारनि मैलनि तां हज़ारे मैलनि जो मुंहिंजा दोस्त जंहिंजा करोड़े अरबे टन वज़न हुजे उहा चकी पटे अखि छिंभ में खणी नबीअ जे साम्हूं पहुचाए सघे थो त 12 महीननि जो गुॾल बेड़ो बि अब्दुल कादिर जीलानी तारे सघे थो। कौन करे सघंदे इनकार। भलो थई त हली आ कंहिं अल्लाह वारे जे दरबार। मां त ॾस ॾींदो मई वेझड़ो वेझड़ो कंडियारे हलियो अचो मुंहिंजे पीर सजण साईं वटि। इंशाअल्लाह ताला अशद आंगुर जो अहिड़ो इशारो ॾींदई जो अची पियो त वहम गुमान हूंदई, मोटंदे त अल्लाह अल्लाह जूं लोलियूं कंदो ईंदो। आसिफ बिन बरखिया अल्लाह जो कुरान फरमा क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद इलैक तरफुक। उन चयो आसिफ बिन बरखिया ओ मुंहिंजा सुहिणा नबी सुलेमान इहा अखि जेको छिंभणा सेकंड खां पहिरीं छिंभ त ख़बर पवे सेकंड खां अॻु में तूं अखि छिंभे वेंदे सेकंड वॾी ताक़त वारो आहे। यानी दुनिया जो नंढड़े में नंढड़ो टाइम छा आहे सेकंड। दुनिया जो नंढे में नंढड़ो टाइम छा आहे कलाक मिंट आखिरी छा आहे सेकंड खां पोइ टाइम ॿुधा 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 आहे इते बि नथो सोचे। दुनिया जे टाइम जी इंतहा सेकंड ते पूरी आहे। अल्लाह जे वलीअ जो इहो मक़ाम आहे, उहो बि सुलेमान जे ग़ुलाम जो इहो मक़ाम आहे जो तूं हिकिड़े सेकंड में 5 दफ़ा अखि छिंभे वेंदे। क़ुरान थो चवे उन आसिफ चयो मुंहिंजा सुहिणा सुलेमान अखि छिंभे खोल त तुंहिंजे आॾो तख़्त थी वेंदो। सुलेमान अखि छिंभे खोली त तख़्त बल्कीस जो आॾो पए। कहियां दो सुलेमान जे ग़ुलाम कहियां दो जेकॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम जे ग़ुलाम जी क़ुरान या ताक़त तो ॿुधा ॿुधा त महबूब मुस्तफ़ा जे ग़ुलाम जो शान छा हूंदो। जेॾीमहिल इहो सभु कुझु थियो सोच त सही यार सोच त सही। सुलेमान पाण न पियो घुराए सघे। सवाल आहे पाण न पियो घुराए सघे। पाण त नबी आहे वो तो जा गुलाम हन गुलामन के छो पियो आज़माए। जवाब मिलियो त मुंहिंजो अल्लाह सब कुछ पाण पियो कराए। इन ला पियो कराए त दुनिया के ख़बर पवे त मुंहिंजा जेके बादशाह नबी हूंदा हन उहे वज़ीरन खे बंड कीअं ॾींदा हन आज़माईंदा कीअं हन। सुलेमान अलैहिस्सलाम आज़माए पियो कंहिंखे आसिफ बिन बरखिया खे जिन्न के दुनिया के ख़बर पवे छो त माण्हू तव्हां सां ख़बर आहे जिन अखि छिंभ में अलाए काथे पहुचंदो आहे लेकिन जिन जी ताक़त ख़तम आहे। जिन्हनि जे सरदार जी ताक़त खत्म उन जी जिते ताक़त जी इंतहा उते महबूब मुस्तफ़ा जे ग़ुलाम जे ताक़त जी इब्तिदा हूंदी आहे। खुदा जा बानड़ा अल्लाह जे कामिल वलीअ जो इहो शान आहे। अॻिते वध सुलेमान अलैहिस्सलाम भला ग़ुलाम हुयो। ग़ुलाम अखि छिंभ में तख़्त आणे ॾिनो। उन ग़ुलाम खे इहा बरकत वारो फैज़ सुलेमान अलैहिस्सलाम खां मिलियो या किथां ॿिए हंधा। ॻाल्हा ॻाल्हा जवाब ॾे। एॾो सादो बि कोन आई मुसलमान। सुन्नी रुगी तूं सादगी छॾ हूअं तोखे मुबारक आहे। छो सुन्नी सुस्त थी सघे थो सुन्नी बेअदब नथो थी सघे। याद रखी छॾ नमाज में सुस्त थी सघे थो ज़कात में सुस्त थी सघे थो अमलियात में सुस्त थी सघे थो पर सुन्नी बेअदब नथो थी सघे। छो सुन्नी जमायत बेअदबन वारी आहे ई कान का। हे अल्लाह जे वलियन जी जमायत आहे। वलियन जे जमायत खे इहा ख़बर आहे औलिया अल्लाह खे इहा ख़बर आहे त ख़ुदा जे दरबार में गुनाहनि जी माफ़ी आहे बेअदबीअ जी माफ़ी कॾहिं बि न आहे। सुन्नी सुजाग थी अंदाज़ो लगा
त जेकॾहिं ख़ुदा जे नबी सुलेमान जे ग़ुलाम जो एतिरो शान आहे त मुंहिंजे अब्दुल कादिर जीलानी जो शान छा हूंदो। अब्दुल कादिर जीलानी जो इहो शान आहे त उन जा जेके ग़ुलाम आहिनि औलिया अल्लाह, मां चवां मुंहिंजे महबूब सॼण साईं जो शान छा हूंदो, साईं मशवरनि वारे जो शान छा हूंदो। जेतिरा बि अल्लाह जा कामिल वली ओ सुन्नी यादि रखी छॾ, मुहबत कयो हिक ॿिए सां, प्यार कयो हिक ॿिए सां। इहे सभई अल्लाह जा वली, सभिनी जी पार्लियामेंट हिकिड़ी आहे, गुंबज़े ख़ज़रा वारी आहे। सभिनी खे वंड उतो मिलंदो आहे। ऐं दुनिया जा सिंध जा मिनिस्टर वञी कराची वारी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वज़ीर आला जी जेका हाउस आहे, वञी वज़ीर आला जेका सिंध असेंबलीअ मां वञी पंहिंजूं पंहिंजूं ग्रांटूं वठी करे इलाइक़नि में विहाईंदा आहिनि। विफ़ाक़ वारा मुंहिंजा दोस्त क़ौमी असेंबलीअ मां वठी ईंदा आहिनि। महबूब मुस्तफ़ा जा ग़ुलाम गुंबज़े ख़ज़रा होॾे ॾिठई न, हिकिड़ी सूबाई हिकिड़ी क़ौमी, जेतिरा नंढा वली उहे अब्दुल कादिर जीलानी जे पार्लियामेंट मां वठी ईंदा। वरी जेके मथे पाए वारा बुज़ुर्ग हे मदीने वारे मीर जे पार्लियामेंट मां वठी ईंदा आहिनि, वठी सभई ईंदा आहिनि, वंडे तो असांखे ॾींदा आहिनि। दुनिया जा वज़ीर रोड ठाहींदा आहिनि, नालियूं ठाहींदा आहिनि। हे अल्लाह जा क़ाबिल वली टुटल घर दिलनि वारा आबाद कंदा आहिनि। अल्लाह जे नबी सुलेमान अलैहिस्सलाम आख़िरी जुमलो, उन पंहिंजे ग़ुलाम जे ताक़त खे ॾिसी करे छा चयो? अल्लाह अल्लाह जेॾी महिल आस बिन बरखिया चयो साईं अखि चिंबे बस कर तख्त तुंहिंजी आॾो, फलम्मा रआहु मुस्तक़िरन इंदहु, अखि चिंबे खणी जो ॾिसे त बल्कीस तख्त सुधो आॾो वेठी आहे। पुछा चई हाज़ा मिन फज़्ल रब्बी, हे मुझे परवरदिगार जो एहसान, यानी करामत आसिफ बिन बरखिया जिया शुक्रानो बरी सुहिणो नबी सुलेमान अलैहिस्सलाम करे रहियो आहे। ख़ुशी सुलेमान अलैहिस्सलाम करे अल्लाह जे दरबार में शुक्रानो अदा करे रहियो आहे। ओ मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख एहसान, मुंहिंजे ग़ुलामनि में अहिड़ा बि पैदा कया अथई जेके अखि छिब में ताज तख्त खणी पहुचाइनि था। बच्चो कामयाब थे, अम्मा खुश थे, अब्बो खुश थे, थींदो आहे न, दोस्त खुश थे, दो अहबाब खुश थे। पर जॾहिं अल्लाह जो कामिल वली कंहिं करामत जो इज़हार कंदो आहे त अब्दुल कादिर जीलानी खुश थींदो आहे। जॾहिं अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे उन जलाल जो इज़हार कंदो आहे त महबूब मदीने वारो ख़ुशि थींदो आहे। एक कनेक्शन ॻंढियो पियो आहे, हिन खे दुनिया जी काई ताक़त डिस्कनेक्ट नथी करे सघे। त नौजवान ईमान वारा तोखे मुबारक आहे जो अल्लाह जे ज़ात तोखे सुहिणनि जूं सुहिणियूं महफ़िलियूं नसीब फरमायूं आहिनि, अल्लाह जे कामिलनि जी सुहबत नसीब फरमाई आहे। जंहिंजो बि बुरी नाहे पंहिंजे मुर्शिद सां निस्बत मज़बूत रख, कामिल निस्बत रख। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, इल्म वारो टुटी वेंदो, खुटी वेंदो, अक़ीदत ऐं इश्क ऐं निस्बत वारो खटी वेंदो, टुटंदो कोन। मां त तोखे दावत ॾींदुमि, छो त जंहिंजो खाइबो तंहिंजो ॻाइबो। जेको सिंधीअ जो पहाको आहे, जेको खाई न मञे उहो बेनीमक आहे। बेनीमक नाहे थियणो। जंहिं कामिल जे दरबार मां मिलियो अथई उन जो शान बयान करण, उन जी इज़त बयान करण, उन जे मुंहिंजा दोस्त फैज़ जी दावत ॾियण तुंहिंजे मथां लाज़िम आहे, फर्ज़ियत में शामिल आहे। आउं बि ग़ुलाम आहियां अल्लाहाबाद वारे जवान जो। मां त दावत ॾींदुसि त ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो, हली अचो हिकिड़ो दफ़ो त मुंहिंजे सजण यार वटि अचो, जे कल्ब वियो अथई कटिजी अचो अल्लाह वारनि वटि। मां चवां अचु मुंहिंजे सजण साईं वटि, साबुण हणंदई सुर हो, कीन घुरंदई घटि, अहिड़ो ॾींदई रस जो मिलाईंदई मदीने जे मीर। अल्लाह जे वलियनि जो कमु इहो आहे, टुटल दिलनि खे आबाद करण, वैरान दिलियूं आबाद करण, रब खां जेके भटकी वेंदा आहिनि उन्हनि खे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सां मिलाइण, दरबारुनि ते वञण, दुआ घुरण, दुआ घुराइण। हे तव्हां असांजो शेवो आहे, हे तव्हां असांजे ईमान अक़ीदत जी निशानी आहे। अल्लाह जी ज़ात मूं मिस्कीन जो चवण तव्हांजो ॿुधण बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। छो त मुंहिंजा दोस्त 2:30 थी विया आहिनि, 2:30 बजे एग्ज़िट असांखे कंहिं ॿी जॻह ते पहुचणो हुयो।
लेकिन तव्हां खां ठीक 2:30 बजे इजाज़त था वठूं छो त नमाज जो टाइम आहे, नमाज भी पढ़बी, अॻियां भी तव्हां वांगुरु दोस्त इंतजार करे रहिया आहिनि। जे तव्हां खे इंतजार कराइण मुनासिब कोन हो तीअं अॻियनि खे इंतजार कराइण भी मुनासिब कोन्हे। रब जी ज़ात मूं गुनहगार जो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।